पाकिस्तान जे 78 यौम जश्न आज़ादी जे मौक़े ते सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां कराची ज़िले मलिह शहजाद स्टेडियम में रंगारंग जश्न आज़ादी जी तक़रीब कोठाई वई आहे, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मैनेजमेंट समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं वॾी तइदाद में शरीक आहिनि। जश्न आज़ादी पुरवकार तक़रीब जे मौक़े ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते शरीक मौजूद शख़्सियतूं पंहिंजा कहिड़ा वीचार वंडीनि थियूं। वतन जी हुब ईमान जो हिस्सो आहे, इहो असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे। असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त मुल्क जी हर सालगिरह तमामु शायाने शान तरीक़े सां मल्हायूं ऐं असांजा उहे शोधा डिफेंस जा, नेवी जा, पुलिस जा, आर्मी जा, एयरफोर्स जा, या रेंजर्स जा जेके बि आहिनि या सिविल जेके वतन जी आज़ादी वतन जे तहफ़ुज़ जे लाइ जानियूं ॾेई विया, उन्हनि जे असां क़ुर्बानीनि खे यादि कयूं ऐं उनखे ख़राज तहसीन पेश कयूं। उन करे मोरिका हक़ जे दौरान जिन जिन जवाननि पंहिंजो हिसो वरितो ऐं पाकिस्तान जी इज़त ऐं मर्तबे में वाधारो कयो, उहे जेके शहीद आहिनि उन्हनि खे सलाम, जेके गाज़ी आहिनि हमेशह SCF खे ॾाढो रखंदा आहियो, उन जे लाइ तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां। अॼु जो जेको प्रोग्राम हुयो, जीअं तव्हां ॾिठो त तैयबा फेलोशिप जेको असांजो 25 साल पुराणो स्कूल आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन जो, ऐं ख़ातून जन्नत जेको असांजो पुराणो स्कूल आहे, अॼु 14 अगस्त जे हवाले सां जेको प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थियो हुयो ऑर्गेनाइज़र जे तरफ़ खां, ऐं असांजे ऑनरेबल असांजे सरवाण मैनेजिंग डायरेक्टर सिंध एजुकेशन फाउंडेशन जनाब गंवर अली ख़ान लिगारी साहब उहे पाण आया ऐं असांजी पूरी टीम हिते अची करे इहो साबित कयो आहे त असां हिननि ॿारनि सां यकजहती जो इज़हार कयूं था। ऐं 14 अगस्त सेलिब्रेशन जो मक़सदु इहो हुयो त हिते अची करे अशोर कराइणो ॿारनि खे, त असां हिननि ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई कंदासीं, हौसला अफ़ज़ाई कंदासीं, ताकी हीअ अॻियां अञा वधीक प्रोमिनेंट थी करे हिकिड़ो बहितर तरीक़े सां कमु करे सघनि। सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे सरवर साहब ऐं तव्हांजी टीम, असांजे मैनेजिंग डायरेक्टर सिंध एजुकेशन फाउंडेशन गंवर अली लिगारी साहब जो विजन आहे त हींअर हर ॿार जे हथ में बुक हूंदो। त अलहमदुलिल्लाह असां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सां बि ॻाल्हाए छॾियो आहे, त उहा बुक्स असां रिसीव करे छॾिया आहिनि ऐं हर ॿार जे हथ में हींअर बुक बि आहे। इंफ्रास्ट्रक्चर ते असां ॾाढो फोकस कयो हुयो। गॾु असां जेके हींअर जेको असांजी टीम जेके फ्रीक्वेंट विज़िट कया आहिनि MD साहब जे डायरेक्टर्स ते, असां पूरी सिंध में हींअर प्रोग्राम शुरू कया आहिनि। त जेके कुंड खर्च में असांजा स्कूल्स आहिनि उते असां विज़िट प्रॉपर करे ऐं हिकिड़ो मिसाली मयारी तालीम ॾियण जी पूरी कोशिशि कई आहे। अलहमदुलिल्लाह असांखे अल्लाह पाक उन में ज़रूरु कामयाबु कंदो। असांजे मैनेजिंग डायरेक्टर सिंध एजुकेशन फाउंडेशन जनाब गंवर अली लिगारी साहब जा फुल एफर्ट्स आहिनि ऐं असां उनजी सॼी टीम आहियूं। ऐं लीडरशिप ते वॾो हिकिड़ो असरु हूंदो आहे। जेके लीडरशिप जेकॾहिं उन मयार सां, उन डेडिकेशन सां, कमिटमेंट सां जॾहिं हले थो, त पोइ असां जेकी पूरी टीम आहे असां उन साईं जी डायरेक्शन ते अलहमदुलिल्लाह हलूं पिया। ऐं इंशाल्लाह जल्दी तव्हां ॾिसंदो त अञा सिंध एजुकेशन फाउंडेशन में अञा वधीक नवाण ईंदी। सो अॼु जे हवाले सां ॿारनि जी जेको पार्टिसिपेशन हुयो, टीचर जी वॾी महिनत हुई, असांजे पार्टनर जी तमामु घणी महिनत हुई, ऐं तव्हां पाण ॾिठो त स्टेज ते जिन तरीक़े सां ॿारनि परफॉर्म कयो आहे त उहो क़ाबिल तारीफ़ आहे। सो थैंक यू सो मच सदर। कि 14 अगस्त का एक जो मौका है वो है ही ऐसा कि हर पाकिस्तानी के दिल में एक जोश और वलवला पैदा करता है। तो हम जो कि सिंध एजुकेशन फाउंडेशन की तरफ से हैं, तैयबा फेलोशिप हायर सेकेंडरी स्कूल की मैं प्रिंसिपल हूँ। मेरे बच्चों ने यहाँ आके इस तकरीब में अपने जोश और वलवले को जो शोकेस किया है, उसकी बहुत ज़्यादा मैं खुशी है मुझे भी, और हम बहुत ज़्यादा उन पे फ़ख्र महसूस करते हैं। और पाकिस्तान के लिए कुछ भी करना हर मुसलमान, हर पाकिस्तानी के लिए बाइस फ़ख्र है। तो मैं यही कहूँगी, हर चीज़ को, हर नस्ल, हर बुनियाद को मिटा के, हर फ़र्क को मिटा के सिर्फ़ और सिर्फ अपने बचपन को, अपनी खूबसूरत को और अपनी इस आज़ादी को जिएँ, अपने मुल्क के लिए जिएँ, अपनी आज़ादी को जिएँ। हर जो भी उनकी बुनियादी तफर्रुकात हैं, उनकी नस्ल है, बुनियादी कौम परस्ती, हर चीज़ को छोड़ के सिर्फ अपने इस खूबसूरत बचपन को, इस आज़ादी के हसीन लम्हों को जिएँ। और उनकी जो नशोनुमा है वो बेहतरीन अंदाज में उनके वालिदैन से दरख्वास्त करना चाहूँगी कि करें और उनको तालीम से लाजमी आरास्ता करें।
सेकेंडरी स्कूल। तो आज इस पुरमसरत मौके पे मैं आपका शुक्रिया अदा करती हूँ कि आपने टाइम निकाला और हमें सपोर्ट करने के लिए आए। तो मैं अपने स्टूडेंट्स को, मैं अपने बच्चों को ये पैगाम देना चाहती हूँ, बल्कि मैं पूरे पाकिस्तान के अवाम को ये पैगाम देना चाहती हूँ कि हमारा मुल्क, हमारी सरज़मीन पाकिस्तान है, हमारा जीना, हमारा मरना इस मुल्क के साथ है। SEF के जो यहाँ आए और हमारे स्कूल को सपोर्ट किया और इन बच्चों के जिन्होंने पार्टिसिपेट किया, एज़ वेल एज़ इन टीचर्स के, जिन टीचरों की मेहनत से इन बच्चों ने पार्टिसिपेट किया, और कायदे आज़म जिन्ना के ख़ास तौर के 14 अगस्त के लिए कि हमें यूनिटी कायम करनी चाहिए और इस स्कूल के लिए जदोजहद और कोशिशें करनी चाहिए। थैंक यू। मैं इतना बोलूँगी कि ये SEF की टीम है, स्कूल की टीचर्स की, जो बच्चों पे बहुत मेहनत करती है और उनको पढ़ाने के साथ इन पार्टिसिपेट के लिए भी तैयार करती है, और वो एक मेंटली और फिज़िकली तौर पे स्टेज पे आके और वो पार्टिसिपेट करते हैं। थैंक यू। असां हिकु आज़ादु क़ौम जी हैसियत में पंहिंजे हिन मुल्क में आहियूं, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं दुनिया खे महसूसु करायूं था त पाकिस्तान जेको ला इलाहा इल्लल्लाह जे मतिलब सां ठाहियो वियो हो, उन में असीं अॼु सुख जो साहु खणी रहिया आहियूं ऐं दुश्मन सां मुहारे में मुहारो अटकाए विया आहियूं। अॼु हे असांजे सिंध एजुकेशन फाउंडेशन जे फाउंडेशन असिस्टेड स्कूल्स जो हिन क्लस्टर में ॿारनि जे लाइ इन यकजहती जे लाइ, इन जज़्बे जे लाइ, इन मोहब्बत जे लाइ पंहिंजे मुल्क जे हे इवेंट ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे, जंहिंमें असांखे पार्टिसिपेशन करे तमामु घणी ख़ुशी थी, छो त ॿारनि ने तमामु घणो वर्क कयो आहे। जंहिं हिस्ट्री खे हिते असांखे ॾेखारियो वियो आहे, पाकिस्तान जी उन्हनि जज़्बनि खे ॾेखारियो वियो आहे जिन जज़्बनि तहत हिन मुल्क खे ठाहियो वियो। उन्हनि जज़्बनि, उन्हनि कैफ़ियतुनि खे असां महसूसु कयो आहे, जिन कैफ़ियतुनि सां हिन मुल्क जी बुनियादु विधो वियो। ऐं अॼु जंहिं मुल्क में असीं वेठा आहियूं, उन मुल्क खे अॼु जा ॿार, अॼु जे दौर जा ॿार जीअं तरीक़े सां ॾिसणु चाहिनि था, उहो ख़्वाब बि हिननि असांखे हिते ॾेखारियो आहे। तो इंतिहाई बहितरीनु ऐं बापुरवकार तक़रीब थी आहे ऐं इंशाअल्लाह जेको अहिड़ियूं तक़रीबूं हर साल असां उन अंदाज़ में मल्हाईंदा रहंदासीं। हिकिड़ो ई पैगाम ॾींदुसि, जेकॾहिं तव्हांखे तरक़ी करणी आहे, जेकॾहिं तव्हांखे मुल्क संवारणो आहे, त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम ऐं सुठी तरबियत हासिलु कयो। जेकॾहिं सुठी तालीम तव्हांखे मिली थी वञे, तव्हां दुनिया सां मुहाॾो अटकाए सघो था, तव्हां दुनिया खे मंझराए सघो था, त तव्हां पंहिंजो वजूदु रखो था। असांजो ई पाकिस्तान असांजो वतन ऐं 14 अगस्त ॾींहुं हर साल मल्हाई वेंदी आहे। इन साल बि ॾींहुं मल्हाइनि पिया, लेकिन असांजी कम से कम असां एजुकेशन सां जेको असांजो वाबस्तगी आहे, असां पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे बिरादरी खे, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे अत वधी गुज़ारिश था करियूं त पंहिंजा ॿार पढ़ायूं। तालीम हिकिड़ी जुज़ आहे ऐं तालीम जे करे माण्हू अॻियां वधी सघनि था ऐं तरक़ी जो दारो मदार आहे तालीम। तालीम न आहे त माण्हू कंहिं कम जो कोन्हे। इन करे असां पंहिंजे बिरादरी खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे अपील था करियूं। जीअं अॼु ई प्रोग्राम हले पियो, तव्हां ॾिसो पिया, माशाल्लाह असांजी नियाणियूं ऐं असांजा ॿार कहिड़ा टेबलूं ऐं तक़रीबूं कनि पियूं। इहो हिकिड़ो उजागर आहे ऐं इहो हिकु शौर आहे जेको असांजे माण्हुनि खे हुअणु घुरिजे ऐं असां जो कमु आहे त असां इन्हनि खे इहो पैगाम पहुचायूं, हर हिकु माण्हू खे इहो पैगाम त गुज़ारा पंहिंजे ॿारनि खे कहिड़े बि हालत में, कहिड़े सिंध जे कहिड़े बि कुंड कुर्ती में आहियूं, पंहिंजे ॿारनि खे तालीम ज़रूरु ॾियो, ख़ुशूसन नियाणियुनि खे। पर क्या ख़बर आहे त जश्न आज़ादी असांजे रत में शामिल आहे, असांजे पाकिस्तान असांजे जिस्म में शामिल आहे। असां हिन जी ख़ुशी, आज़ादी जे लाइ ख़ुशी मल्हाईंदा आहियूं भरपूर तरीक़े सां। ऐं इन सां गॾोगॾु असांजा जेका ॿिनि स्कूल आहिनि, ख़ातून जन्नत ऐं तैयबा फेलोशिप, असांजी इन सफ़र में 25 साल थी विया, कंप्लीट थी विया आहिनि एजुकेशन जे ऐं तालीमी में, जंहिंमें असां सां गॾु हो सिंध एजुकेशन फाउंडेशन हो। त असां हिन खे बहितर सम्झियासीं त असां जश्न आज़ादी बि मल्हायूं ऐं पंहिंजे स्कूलनि जी 25 सालनि जी सिल्वर जुबली बि मल्हायूं। असांखे ख़ुशी आहे, असांजो सभु महिमान आया हुआ, MD साहब, हुनजो बि असां शुक्रगुज़ार आहियूं, उहो बि असां सां गॾु हुया। हिंदुस्तान असांजे ॿार जेका आहिनि उहो जश्न आज़ादी खे पंहिंजी उन स्पिरिट सां मल्हाइनि त उहो पंहिंजे अंदरि उहो ताक़त, उहो जज़्बा पैदा कनि अॻिते वञण जे लाइ। तालीम
जे रास्ते में साइंटिस्ट बणिजी वञनि, डॉक्टर बणिजी वञनि ऐं इंजीनियर बणिजी वञनि। इन स्पिरिट सां जश्न आज़ादी मल्हाइनि त उहो रुॻो अॻिते वेंदा इंशाअल्लाह। पढ़ण सां मुहबत ईमान जो हिसो आहे। असां पंहिंजे मेरान टीवी जे तरफ़ां समूरे मुल्क वासियुनि खे 78 यौम जश्न आज़ादी जो मुबारकूं पेश करियूं था। कैमरामैन अब्दुल गनी मेमण सां गॾु सरवर मेमण, मुराद मेमण, कराची।